यार केले जला मजदूर जरूरत ॾाढी मजदूर जी खोट थी विया। हाँ यार मजदूर गरीबत वधी विया। गुरबत त वधी आहे पर मजदूर कोन था मिलनि न। केलो सॼो रहियो पिया। दुआ कयो कि मजदूर अचनि यार। केलो रेट वञनि आया ऐं कटाई बि कराइणी आहे केले जी पाण खे। मजदूर में छाटी आहे यार। हा मजदूर गर्मी आहे न मजदूर लभनि ई कोन था। जी बाबा जी। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल खैर अल खैर अल खैर। ये वरी केड़ी सुखड़ी आई ये को भाई वे वाह वे। हां हाल वाला पूछो से इमरान खान ऐलान कुता पाकिस्तान कार मुझे मैं दबाई थी अत कगू मन खार खनगी मन ड्राइवर हूं केर समझे नहीं से बुधा। इमरान खान ऐलान कुता के पाकिस्तान बस 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 ये को पाणा वजीर आज़म इमरान खान कोनी को। हां लगे तो नहीं माई तोड़ को सुनानी दो उन्ना लाई पोटे छा इमरान खान कुछता पाकिस्तान कार मुझे खार खनूनी मन खार खनूनी ड्राइवर गाड़ी है ड्राइवर मजदूरी खनूनी मजदूरी इमरान खान फूकू को न अंत बटे में का अरब सगोरा बारे मुल्क कमा। अरे इमरान खान चयो त पाकिस्तान में बाहरिया माण्हू कमाइण ईंदा। हां उन फूकों ते आयो थी ये तकीर ॿुधी पाण वटि आयो आहे। अल खैर अल खैर अल खैर हाल खैर वाह सही जगह ते पहुता यार बस गोरा तो क्या सारे रोजी सादा लगायूं जो तू याद रख वडो कारोबार आहे त सारे पाकिस्तान में अल खुश हां बटनी का बोरी हु ये हलू जा पोते जर्मनी वाला पैंदा यूरोप वाला चाइना वाला सब हित कमाइण ईंदा पर अरब के रोजगार सां लगायूं पहिरीं वठी ॻाल्हि तो ॾा केले ते कमाइण ड्राइवर बावर त असां ट्रकुनि जा जाम ड्राइवर असां खोटना आहे असां ॿियो ई कमु घणो आहे। वधीक उते हली था कयूं केले जा मजदूर खपर हर भाल केले कोड था कर। हां वधीक खबर उते ॾाढो उते दा अना रोजगार रोजगार मजदूरी। हां इमरान खान जो वजीर आज़म ऐलान कयो त असीं ॿाहिरीं मुल्क जा माण्हू असां कमाइण ईंदा पाकिस्तान में। बिल्कुल बिल्कुल अल खैर आए हम मजदूर ड्राइवर। हां तू मने त कमाइण आई कमाइण आयो। हां मने तो इमरान खान फूकुन दे त मने त पाक कमाइण ईंदा अल रोजगार घर ॿुधाए ईंदा पाकिस्तान में वञा पढ़ण खे। हां भले तो के कम रोजगार दा लगा कोड़ हल जे जे रिखल दा तो हित सी बाबू कमर हुई यार हित कमाणा हुआ वठेली केले कोडर खण कम कोडर खण बाबा कोडर खण अना हल हल अना हल हल बुखो है अल मजदूरी। हां मजदूरी हले हले पुट हले त कमाण सोलो हां नच हले 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 बस हलू ते खबर पवंदी हेरा हाथ हे दिस तो वो इमरान खान हवाले ते लगो ये कर गुड अच्छा कट अबो मैं ड्राइवर रस्तू। अरे हित कमाण को सोलो है असांजे मुल्क में सजो डी ड्राइवर कोने में ना हल कमा हल गुड कट लुकमान समझाई ही वर हित कमाणा वा असांजे मुल्क में बी असां सजो वठी ही कट सजो ओ ई कट हां सजो कट हां हां सोलो नंबर मथे कडी से मथे ठीक बी दामा ड्राइवर हूं ड्राइवर ईंदा मोहाणी तो एली के आस्ते आस्ते सिंधी बची वेंदी। हां हां इते हां केले मथा कदा बची ई हां बस इते रख वरी दामा। अरे हेडो सारो तोखे चयो कह देता चसी जली लगा जाओगे मी तो पंजो मुल्क जे त कम इमरान खान माने हालत खराब। अरे इमरान खान फूकू पे हो सागे ची तब्दीली इंदा सागे जली ही वरी अरब सगोर होता रित कमाना हाने कमा दे खबर सब कुछ ये सजो डी कमाई 400 रुपया मिलंदे 400 रुपया दुबईया गाड़ी चलाइन त। हां तू गाड़ी चलाई तैयार छनी से हले कमा पुट कमा पुट पाराई दो यो पाराई वापस रहूंगी वापस रहूंगा मैं तो खुद ना मारी से ना परदेसी मारी से अपन मुल्क में वरी चंदा पाकिस्तान में इमरान खान फूकुन दे आवा ने ताने चले दब दा खबर पैसे त कमाण दो दुबई खार खनो चले दब बस गोरा कमा डिस कोड रोट बाबा मैं दुबई रहूनी है पासपोर्ट सा हटा आ मेरी यो कम दार बे भला 500 आखणो जे सही हां भले दब कम अरे तकड़ो वाला 400 रुपया दिहाड़ी तो वठी हणी से बटे बाठा ही वरी इमरान खान चवण दे पाकिस्तान में कमाणा मुर्स हल
रोज़गार थो मिले, रोज़गार तो सवलो मिले, असां सॼो ॾींहुं था ज़लील थियूं तॾहिं त असांखे 400 रुपया मिलनि। अरे वञे ई थो, वञे ई थो।